घोटकी जे सूबाई तक PS 21 ते पीपल्स पार्टी जे नामज़द उम्मीदवार सरदार अली नवाज़ उर्फ राजा खान मेहर पीपल्स पार्टी जे डिप्टी इंफॉर्मेशन सेक्रेटरी अब्दुल मजीद लाखो ऐं अब्दुल गनी लाखो पारां क़ाइमु कयल इलेक्शन ऑफिस जो इफ़्तिताह कयो। इफ़्तिताही तक़रीब खे ख़िताब कंदे सूबाई तक PS 21 ते BP जे नामज़द उम्मीदवार सरदार अली नवाज़ उर्फ राजा खान मेहर चयो त पीपल्स पार्टी अवामी पार्टी आहे जेका अवाम जी ख़िदमत करण ते यकीन रखे थी। असां अॻु बि पीपल्स पार्टी जे टिकट ते इलेक्शन खटे अवाम जी ख़िदमत कई आहे ऐं हाणे बि कामयाब थी घोटकी जी अवाम जी ख़िदमत कंदासीं। हुन चयो त असां हर ॾुख सुख में घोटकी जी अवाम सां गॾु रहिया आहियूं छाकाणि त पीपल्स पार्टी जो मंशूर अवामी ख़िदमत आहे। हुन चयो त अवाम 8 फ़रवरी ते तीर ते निशान ते ठपो हणी PP जे उम्मीदवारनि खे कामयाब कराए। हुन मौक़े ते सैयद असगर अली शाह गिलानी, सिकंदर अली लाखो, सैयद अल्लाह फदायो शाह, चौधरी लियाकत अली आराई, अशोक कुमार हेमर राजाणी, ज़फ़र उल हुदा सिद्दीकी ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।